अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। सकरंद शहरी इता जे साल 2021 ऐं 2022 जे चूंडनि लाइ सरगर्मी उरूज ते वकीलनि, साफ़ियुनि, वापारियुनि, काउंसलरनि ऐं समाजी अॻुवाणनि ते जुड़ियल हिन इदारे जूं वाॻूं माणण लाइ नओं चोटीअ जो ज़ोर लॻायो पियो वञे। उन सिलसिले में शहबाज पैनल 5-10 उहिदनि ते मुश्तमिल पैनल मुकमल करे इलेक्शन कमेटी वटि जमा कराए छॾियो, जंहिंखे संदन नाले जे मंज़ूरी बाद ॾियो निशान पिणु अलाट कयो वियो। होॾां सकरंद शहरी इता जे अॻूणे सदर काज़ी जावेद सनाई मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿिन्ही ग्रुपनि खे अपील कई त शहरी इताद निज वापारी ऐं फलाही इदारो आहे। हुन जे थींदड़ इलेक्शन में सियासी मुदाख़लत न हुअणु घुरिजे। हुन चयो त माज़ीअ में चूंडनि दौरान सियासी माण्हुनि जी मुदाख़लत इदारे खे नुक़सान पहुचायो आहे। उन करे माज़ीअ मां सबक़ सिखणु घुरिजे। जंहिं ते शहबाज पैनल जे नामज़द सदर गुलाम कादर चांडियो चयो त हू कोशिश कंदा त आइन ते हलनि ऐं इंशाअल्लाह आइनी घुर्जूं पूरियूं करे चूंडूं विढ़ंदा, जंहिं ते खेसि साराहियो वियो।